त हिकिड़ो हो बादशाह। बादशाह पाण खुदा ज़मीन टुकड़ी जो बादशाह हो। उन बादशाह जो हिकिड़ो पुटु हो त उन पुटु वटि हिकिड़ो घोड़ो हूंदो हो ऐं बाज़ार में घुमंदो घुमंदो जंहिं मांज़ सोड़ी गली ईंदी उन गली में के ग़रीबनि जा ॿेलड़ा भञाईंदो हो, कंहिं घड़ा भञाईंदो हो। त उन ज़माने में बादशाह खे केरु कीअं न चई सघे, बादशाह खे केरु कीअं न कही सघे। हिकिड़ो वक़्तु थियो, बादशाह कंहिं महिल शिकार ते वियो। शिकार ते वेंदे हिकिड़ी जॻह ते वियो त उन गली में मांदली गली में पांव मोटियो त कुंभार जी हिकिड़ी धीउ हुई, उन जे घड़ा कंच में खणिया। हू आई बि हू त ईअं शिकार करण जे लाइ वेंदो, अहिड़ो ईंदो जहिड़ो जा अखियुनि मां पटी बंधे अचे। उन जॻह ते ही कुंभार जी नींगरी हुई, जेका कुंभार जी धीउ, उन जा घड़ा खिरिया। जग वाह वाह, कुंभार जी धीअ जा घड़ा खिरिया त कुंभार जी धीउ उठी चए थी, ग़रीबनि माण्हुनि खे तूं छो थो परेशान करे, अञा तोखे माण्हू मिलियो ई कोन। चए अञा तोखे माण्हू को मिलियो ई कोन, तूं ग़रीबनि खे छो थो परेशान करें। त मुंहिंजे रब जी कुदरत ही बादशाह पां मुड़ी वरो उनखे कुंभार जी धीअ खे ॾिसी वञी घरे वियो। घर ई वञे उते जाए वञे ऊंधो मचो नाकी सुम्ही रहियो। राणी वञे सॾु कयो, चई गरम पाणी करियो पियो आहे, बादशाह सनानु कर। बादशाह हाणे सनानु कंहिं करे बादशाह खे मिरी लॻी। हाणे 2 ॾींहं थिया, 3 ॾींहं थिया, बादशाह न मानी खाए न पाणी पीए, सुतो पियो आहे। उन टाइम वञी बादशाह जो जेको छोकिरे जो जेको पीउ हो वॾो बादशाह, उनखे वञी चयो कि बादशाह तुंहिंजो छोकिरो अॼु 5 ॾींहं थिया आहिनि खट ऊंधी नाके सुतो पियो आहे, मानी थो खाए न को पाणी थो पीए न को थो सनानु करे। इन जो मतिलबु कहिड़ो, तूं वञी पुछ, असांखे त जवाबु कोन थो ॾिए। बादशाह वञी अची पुछियो छोकिरे खे, ॾे ख़बर छोकिरा तूं ॻाल्हा, छोकिरा तूं ॻाल्हि कर, इन कचारी में या इन बादशाही में तोखे कंहिं चयो त मूंखे चा। उते वञी बादशाह खे चयो त मूंखे कंहिं कोन चयो आहे ने, ऐं हिकिड़ी मुंहिंजी शर्त आहे, उन शर्त ते जे तूं शर्त मुंहिंजी क़बूल कंदे तूं मुंहिंजो पीउ आहे, तुंहिंजो पुटु, न त आउं ॾिसो तो ॾे हलियो वेंदो। बादशाह जो छोकिरा ॿुधा कहिड़ी ॻाल्हि आहे। छोकिरे चयो त पंहिंजी नगरी में हिकिड़ी कुंभार जी धीउ आहे, उन सां मूंखे निकाह करणी, शादी करणी कुंभार जी धीअ सां। बादशाह चयो त तुंहिंजो कर्म फुटी वियो आहे। बादशाह चयो तुंहिंजो कर्म फुटो, तुंहिंजे घर जे में राणियूं अॻे बि 3 वेठियूं आहिनि, तूं चाहीं त आउं बादशाही में वरी तुंहिंजी शादी करे अचां, वरी हिन कुंभार जी धीअ में कहिड़ो कमु, कुंभार जी जेके धीअ इन में छा रखियो। आपी बादशाह ही कुंभार त जॾहिं चई त तूं परनाई मूंखे त ही परना, न त आउं कोन परनींदो। उन टाइम इन ॻाल्हि कई, कुंभार जी धीउ बादशाह हठ चढ़ियो। बादशाह हठ चढ़ियो, बादशाह छोकिरो हठ चढ़ियो। उन टाइम बादशाह पंहिंजे माण्हुनि खे मोकिलियो, चई वञो कुंभार जे घर। माण्हू वञी कुंभार जे घर पुॻा। कुंभार खे चयो बादशाह तुंहिंजी धीअ तो घुरे। कुंभार वीचारे चई त मुंहिंजा हथ 2 खंड में, 2 हथ घीअ में या मूंगनि में, जेके चवो उहा ॻाल्हि थी। उन टाइम कुंभार चयो त मूंखे त हाणे इन ॻाल्हि जो को अफ़सोस कोन्हे, आउं पकी करां थो, एॾा कंहिंजा नसीब मुंहिंजी धीउ ऐं बादशाह जे घर वञे। कुंभार जो मूं मुंहिंजी धीअ ॾिनी। कुंभार धीअ ॾिनी, ही अची बादशाह खे चयो। बादशाह खे चयो त कुंभार चयो त मुंहिंजी धीउ मूं अव्हांखे ॾिनी, बादशाही में थी वञे, सुखियाणी थींदी वञे, ऐं ही वञी सुखियाणी थींदी। कुंभार पंहिंजी धीअ खे ॾे छॾी ऐं मांगेपणो थी वियो। मथां 10 ॾींहं 12 ॾींहं झली ऐं बादशाह जो विहांउ करियो। बादशाह जो विहांउ करियो त ने सेज जी राति थी। उन टाइम बादशाह छा कयो, तलवार कढी तयारु थियो त तुंहिंजो सिर लाहे पोइ आउं मानी थो खायां।
कुंभार जी धी कहीं त तूं पहिरें त मूंसां मांगेपणो करे निकाह करी मूंसां शादी कई, हाणे त चई तलवार खणी तुंहिंजो सिर लाहे पोइ मानी खाया। इन जो मतिलबु कहिड़ो? तॾहिं चई मतिलबु इन जो इहो ज आहे, तो चयो तो न जे बादशाह तूं ग़रीबनि खे छो थो तंग करे, तोखे अञा माण्हू कोन मिलियो आहे ऐं तोखे उन टाइम त कुझु कोन चई सघियो। अॼु तूं मुंहिंजी निकाह में आयल आहीं, अॼु हूं तोखे मारी वञी उछली अॾां त मूंखे केरु कीअं कोन चवंदो। तॾहिं चई मूंखे ॿेली घोड़नि जा खुर ॾुखिया ते लॻिया ऐं सेज ढाई मूंखे घोड़नि जा खुर ॾुखिया लॻा ते मूं त तोखे चयो। हाणे तूं उन ॻाल्हि ते उतर, माफ़ कर मानी खा। बादशाह चए त एतिरे लाइ मूं तोसां शादी कई आहे, तूं थी चई वरी उन ॻाल्हि खे छॾ, ऐं छॾियां कोन तोखे मारींदो। हाणे वीचारी मजबूरी हाणे थी वेठी आहे, करे छा? बाप त खॾ में नाखी, हाणे अची तयारु थी वेठी आहे, तलवार कढे तयारु थियो वेठो त कुंभार जी धी हुई, पण अबरी सबरी ॻाल्हि कोन हुई। त कुंभार जी धी हुई, अबरी सबरी ॻाल्हि कोन हुई। बादशाही जेका आहे उहा वज़ीर ते हले थी। बादशाह भले अणपढ़ हुजे, वज़ीर अणपढ़ हुजो हूंदो त उहा वज़ीरी बादशाही कोन हलंदी। त ही वज़ीर जे मुक़ाबले हुई। अकबर बादशाह जे गॾु जेके वज़ीर हो उन जे गॾु हुई, बीरबल वज़ीर जे गॾु। उन जी ॻाल्हि कहिड़ी हुई? उन टाइम इन ॻाल्हि कई, चए जेकॾहिं तूं एॾो मुड़ुसु माण्हू आहीं, मूंखे मारींदा त फलाणी नगरी में हिकिड़ी राणी वेठी आहे, कई बादशाह विया आहिनि, उन जो सुवाल जो जवाबु केरु कोन थो ॾेई सघे, ऐं हू वञी उतां खां उते ॾाढा करे छॾिया आहीं, अहिड़ो तूं मुड़ुसु माण्हू आहीं, मूंखे थो मारे थो वञ। उन जो सुवाल जो जवाबु खणी उनखे ॾेई पोइ उन सां शादी करी हिते हलिया, पोइ मुंहिंजो सिर बटे भला नाखे छॾे। हाणे ॿेली इन बादशाह जे दिलि में घबराहट थी वियो। चई कुंभार जी धी मथे मां धक हणी वई, ॾिस खाली। चई ॾिस कहिड़ी आहे? चई फलाणी ॾिस आहे। उन जा शर्त कहिड़ा आहिनि? चई उन जा शर्त इहो आहे, उन जो भेण ऐं भेणइयो ॿई 7 समुंड खां परे रहनि था, 7 समुंड खां पहली पार रहनि था। उन जो आपत मां झेड़ो थी वियो, उन जे करे हू ॿई कावड़िया वेठा आहिनि, ऐं उन राणीअ खे उन जो जवाबु जेको आणे ॾिए उन सां हू निकाह कंदी। त हाणे ॿेली ही रवानो थियो, घोड़े चढ़ी रवानो थियो, सटकाए वञी उते उन मैदान में पुॻो। ही ॿेली मैदान उन में पुॻो आहे। राणी ऐं बानी ॾिठो त हिकिड़ो नयो मुड़ुसु घोड़े चढ़ी अचे पियो, ॿिया नौकर ॿिया गॾु हुआ उन जे बादशाह जे, ऐं नौकर ॿिया सभु गॾु हुआ बादशाह जे। हितां खां रवानो थियो, उते वञी ख़ुशी ख़ुशी में वञी वेठो, चई आऊं निकाह करणु आयो आहियां इन राणी सां। तॾहिं बानी आए हाज़िर थी, हिन जे घोड़नि खे कणक ॾिना, ॿिया बादशाह हुआ, नौकर हुआ, कई हज़ारे हुआ, उन सभिनी खे धंधे लॻाए छॾिया उते। ही ॿेली उते सभिनी खे धंधे लॻाए छॾिया। उन जॻह ते ही वञी पहुतो, उन जॻह ते इन ॻाल्हि कई उन बानी खे। बानी चई त राणी घुरायो आहे तोखे, हल महल। ही ॿेली महल जाए पुॻो आहे, महल पुॻो आहे। तॾहिं हुन चई ॿेली तूं निकाह करणु आयो आहीं? ही ॾिसे पियो बादशाह, तूं निकाह करणु आयो, मूंखे ख़बर आहे। ऐं ही जेके बादशाह वेठा आहिनि, हिन सभिनी खे तूं ॾिसे पियो थो, ही सॼा धंधा लॻा वेठा आहिनि। को पाणी पियो घोड़नि खे पा, को पावरो पियो खणी ॾिए, को लिड पियो ॿुहारे, ऐं को घोड़नि खे सनानु पियो कराए। ही सॼा मूंखे शादी करण जे लाइ मूंसां आया हुआ, इन खां सुवाल भॻो कोन, हिन सभिनी खे धंधे लॻाए छॾिया आहिनि। मूं वरी हिते बादशाही नई करे वेठी आहियां, जेकॾहिं तूं वेंदे त तोखे मोहलत आहे, अॼु सवार सुबुह जो परीं 3 ॾींहं तोखे मोहलत ॾियां थी। तूं वञ, मुंहिंजो सुवाल क़बूल, मुंहिंजो सुवाल भञी आहे 7 समुंड पार करे, मुंहिंजे भेण ऐं भेणईअ जा समाचार पुछी पोइ तूं हलिया हिते, ऐं तोसां शादी कंदी। हाणे ॿेली ने मोहलत मंगी, राति जो वञी टेंट ताणिया, तंबूड़ा हुआ, तंबूड़नि वञी सुम्ही रहिया। सुबुह जो ॾींहुं उगो, मथे में क्यारी में खाज करें। चई हाणे 7 समुंड पार कीअं थींदा? अहिड़ो को इलाज कोन्हे, 7 समुंड पार थिए। नौकर सॼा मूं जहिड़ा गॾु वेठा हुआ, किथे चोतराड़ा पिया ॾेई, किथे राड़ा पिया ॾेई, किथे कीअं पिया करें। उन टाइम कंहिं नौकरनि खां पुछियो, चई ॿेली 7 समुंड पार कनि, अपां खां घोड़नि खां त थिए कोन 7 समुंड। हाणे ॿेली हेॾां होॾां ई करी थका पाणे आया पहुचा। सुबुह जो ॾींहुं उगो, हिकिड़ो ॾींहुं उगो, ही उते वञी तंबनि में पिया हुआ। 3 ॾींहं थी विया, 4 ॾींहं थी विया, जेतिरी ताणी राणी इन खे बतलाया ई कोन।
4 ॾींहं थी विया। 8 बजे राणी बानी खे मोकिलियो, चई वञ उन तंबू में ॾिसी अच जा मुड़ुसु गियो हीअं कूड़ पे हणी। बानी अचे उन तंबू में ॾिसे त ही कोक्सो थियो पियो उते तंबू में। हिन ॿेली वञी ॻाल्हि कई। ही बानी कोठे वई उन तंबू खां निकितो ॿाहिरि अची राणी खे अॻियां हथ बंधी अर्ज़ु कई, चई ॿेली मूं मां एॾी औकात कोन्हे जेको मूं 7 समुंड पार करियां। मूं में अहिड़ी औकात कोन्हे ऐं 7 समुंड पार करियां ऐं 7 समुंड पार करे वञी तुंहिंजे भेण ऐं भेणईअ जा समाचार ॾियां। ही ॿेली हथ बंधी अर्ज़ु कया बानी उहे राणी अॻियां। राणी चई त हाणे धंधे लॻे जा। ही ॿेली घोड़नि खे घास जेके उहो पियो चारे, घोड़नि खे पाणी पियो पीआरे। त दोस्तां इहो वार्ता सिंधी आवाज़ में ऐं कुंभार जी धीउ ऐं बादशाह जी कहानी अॻी वरे आहे। इंशाअल्लाह 10 मिंट जी थींदी या 15 जी थींदी, उहो ॿिए भाग में मिलंदी। ऐं इहो सिंधी में टोरो ॾिनो जे सिंधी ठहे थी कि न थी ठहे मुंहिंजो रब ॼाणे थो। ऐं ॿी जेको भाग ईंदो उहो पंहिंजी ॿोली ढाटिकी में कंदो। ऐं इहो सिंधी सिखण जे लाइ मूं इरादो कयो त मूं सिंधी सिखियां। सिंधी में सम्झ में ईंदी, हर कंहिं जे सम्झ में कोन ईंदी। जेके सिंधीअ जी ॿोली हर इंसान जे सम्झ में कोन ईंदी, बाक़ी ढाटिकी ॿोली हर इंसान जे सम्झ में ईंदी। ॿियो भाग हूंदो ढाटिकी में, इहो सिंधी में चयो आहे। जेकॾहिं सिंधी मुंहिंजी अलाह ॼाणे कहिड़ी आहे, स्कूल त कोन पढ़ियो, इन सिंधी में कहिड़ा लफ़्ज़ हुआ कहिड़ा न हुआ। ऐं ॿिए भाग सां मिलंदासूं इंशाअल्लाह। त हाणे इन भाग ते ॾींदा आहियूं विरेक, पोइ मिलंदासूं अॻिले भाग में।